राज़ी देरोमा रिपोर्टर अंसार अहमद मीरानी तालके गंबट जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल खान मोहम्मद तारण में 100 खां मथे ॿारनि जी हाज़िरी ऐं हुननि लाइ हिकु उस्ताद मुश्ताक अहमद मेमण मुक़रर जॾहिं त उस्तादनि जी सख़्त खोट सबबि तालीमी सरगर्मियूं सख़्त मुतासिर थी रहियूं आहिनि। स्कूल में 100 खां वधीक शागिर्द ज़ेर तालीम आहिनि जॾहिं त पूरे स्कूल लाइ सिर्फ़ हिकु ई उस्ताद मुक़रर आहे। गुज़िरियल 15 सालनि खां इहो वाहिद उस्ताद मुश्ताक अहमद मेमण मुसलसल ईमानदारी ऐं फ़र्ज़ शनासी सां पंहिंजी ज़िम्मेवारियूं निभाए रहियो आहे, पर शागिर्दनि जे वधंदड़ अंग सबबि तालीमी मयार बरक़रार रखणु ॾुखियो बणिजी वियो आहे। ॻोठ खान मोहम्मद तारण जे ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त गुज़िरियल 15 सालनि खां अकेले सर हिकु उस्ताद स्कूल हलाए रहियो आहे, जॾहिं त मुक़रर थियल हिकु मुश्ताक अहमद मेमण जो चवणु हो त हिकु ई वक़्त में सभिनी क्लासनि खे पढ़णु, इम्तिहान वठणु, रजिस्टर्ड संभालणु ऐं ॿियनि इंतिज़ामी मामलनि खे संभालणु निहायती मुश्किल कमु थी वियो आहे। हुन वधीक चयो त उस्तादनि जी खोट सभु शागिर्द जी तालीम मुतासिर थी रही आहे। इन सूरत हाल ख़िलाफ़ गुज़िरियल 15 सालनि खां टीओ गंबट डीओ तालीम खैरपुर खे उस्ताद वधीक ॾियण लाइ दरख़्वास्तूं व्हाट्सएप फ़ोन कॉलूं करे थकिजी पिया आहियूं, मगर गुज़िरियल 15 सालनि खां केर बि नथो ॿुधे। ॻोठाणनि शागिर्दनि गॾिजी स्कूल में उस्तादनि जी खोट लाइ एहतिजाज कया आहिनि, पर लाॻापियल इख़्तियारनि हिकु बि न ॿुधी। ॻोठाणनि शागिर्द तालीम खाते जे वज़ीर डायरेक्टर तालीम सखर डीओ खैरपुर समेत तक जे एमपीए खे अपील कंदे घुर कई आहे त खुदारा नोटिस वठनि ऐं स्कूल में वधीक उस्ताद मुक़रर कया वञनि, जॾहिं त तालीम जो मयार बहितर थिए ऐं मासूम ॿार तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम न थियनि। असांजी इहो बेचैनी दूर कई वञे। ॻोठ खान मोहम्मद तारड़ जे रहवासी जो चवणु हो त जेकॾहिं जल्द वधीक उस्ताद मुक़रर न कया विया त ॿारनि जी तालीम वधीक मुतासिर थींदी। हुननि तालीम खाते जे आला अमलदारनि खे तकड़ी बुनियादनि ते इज़ाफ़ी उस्ताद मुक़रर करण जो मुतालबो कयो। इलाइक़े वासियुनि पिणु इख़्तियारनि खां अपील कई आहे त स्कूल जे उस्तादनि जी खोट ख़त्म करे ॿारनि जी तालीम बचाई वञे, छो त तालीम ई क़ौमनि जो तरक़ी जो बुनियाद